पीपी अॻवान सैयद हुसैन शाह जिलानी चयो आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म जी हुकूमत घणो टाइम न हली सघंदी। अवाम संदन कूड़नि वाइदनि मां बेज़ार थी चुको आहे। ठंडे मस्ती में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद हुसैन शाह जिलानी चयो त इमरान न्याज़ी पारां नौकरियूं ऐं घर ॾियण समेत समूरा वाइदा कूड़ा निकिता आहिनि। अवाम मथां महांगाई जा बम किराया विया आहिनि। जेकी वफ़ाक़ी गवर्नमेंट हुजे ऐं वफ़ाक़ी वज़ीर हुजनि ऐं कल्ह त इमरान ख़ान पंहिंजा हुन जा अल्फाज़ आहिनि त असां के बि नौकरियूं नथा ॾेई सघूं ऐं असां मां का बि उमेद न रखूं ऐं उन खां पोइ जेको घरनि जो हुनजो हो त असां 50 लख घर ठाहींदासीं उहो बि अव्हां जे साम्हूं आहे। रहंदो घर ठाहिण जे बजाए उहो घर ड्राहे पियो। जेको महांगाई जेकी अवाम जे मथां महांगाई जा बम किराए रहियो आहे उहा सभिनीनि जे साम्हूं आहे। पहिरें साल जी जीअं हर दुनिया में साल जॾहिं ईंदो आहे त उन में महांगाई घटिबी आहे, तोहफ़ो ॾींदा आहिनि माण्हू उन्हनि खे, लेकिन हिते उहो वाहिद पाकिस्तान मुल्क आहे जंहिंजो वाहिद इमरान ख़ान यूटर्न जो माहिर आहे त बजाए जो लाहिण जे उन पेट्रोल जा प्राइसिस वधाए छॾिया, गैस जा प्राइसिस वधाए छॾिया, उहा सभिनीनि जे साम्हूं आहिनि। हुन चयो त हुकूमत जी ख़राब पॉलिसियुनि सबबि अवाम में बेचैनी पखड़ियल आहे। त तव्हांजे साम्हूं आहे जेके हालातूं पैदा पियो करे हिकिड़ो माण्हुनि में तमामु घणी एंज़ाइटी फैलिजी वई आहे। माण्हू चाहिनि था त असांजा घर वञूं त असांजा घटि में घटि बचा ख़ुशि थियनि, लेकिन हिन वक़्त जी पोज़ीशन इहा आहे त अॼु ई हिकिड़े वीचारे सिर्फ़ु इन करे ख़ुदकुशी करे छॾी भाई त हुनजे ॿार हुन खां हिकिड़ी डिमांड कई, उहा बि सिर्फ़ु रोटी जी डिमांड कई, मानी जी डिमांड कई, उहो मानी बि उहो वीचारो न पुॼाए सघियो, उन करे हुन पीउ हिकिड़े मज़लूम पीउ ख़ुदकुशी करे छॾी। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इमरान ख़ान जी पॉलिसीज़ ग़लति पॉलिसीज़ जो नतीजो आहे। पीपी अॻवान हुसैन शाह चयो त 2020 में हुकूमत ख़तम थी वेंदी ऐं ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk